ऐं उहे जवाब तगड़ा छोकरा जिन जो पंहिंजे रहबर ते पंहिंजे सैयद साईं ते अहिड़ो त ईमान हुयो जो सैयद जे कौल ते सैयद जी ॻाल्हि ते सैयद जे चयल लफ़्ज़नि ते अड़ ॾिठो ईमान आणींदो छो त पैगंबरनि ते जेके माण्हू शक कंदा आहिनि उहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि ऐं उन वक़्त बि असांजे सिफ़नि में मुनाफ़िक़ मौजूद हुया साईं बेमिसाल ॾींदो हो त जेकॾहिं मुर्शिद चवे त मुसल्लो शराब मां ॿोड़े निमाज़ पढ़ त ईअं पढ़णु खपे छो त सालिक जेके हूंदा आहिनि उहे इन्हनि इश्क जे रमज़नि खां चङी रीति वाक़िफ़ हूंदा आहिनि त उन वक़्त बि ही सैयद जा सिपाही आशिक़नि जे कतार में हुया सिंध सां मोहबत करण वारी इश्क जी जेका सुठी साईं जी शइ विधी उहे सिंध जे नौजवाननि निभाई आहे